આમાં સાહેબ હું વચન કહેવા તો જેસી તાઈ અદાસા કદ बाबा साईं जे कातलन खां ऐं पलाद नथो कया उनखे मौत जी निंड नथो सुमाया तेसी ताईं मुंहिंजे लाइ हिन घर में निंड हराम आहे। जाबिर मां मरण नथी चाहना। मैडम जे तू नथी मरण चाहीं त पोइ चाकर खान मरदो। त पोइ मारियो न चाकिर खान खे। जेकॾहिं सुहिणीअ ते चाकर खान जी बुंगले में नज़र पई थी वञे न ऐं सुहिणी उनखे वणी थी वञे त ज़ाहिर आहे हू मूंखां रिश्ते जी घुर कंदो ऐं आसानीअ सां सुहिणीअ जी मां चाकर खान जे हवाले करे छॾींदुसि। पोइ ख़बर बि छा थींदो? असां सभई पाण में मिली करे सलाह मशवरा करे तव्हांजे पुफीअ खे खाराईंदासूं ज़हर रस्ता ई साफ़। पोइ चाकर खान जी मिल्कियत ते उहो असांजो कब्ज़ो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।